मां आहियां तव्हांजी पंहिंजी अक्सा किंजल लीला मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे ईद जी खोड़ सारी मुबारक मूंसां गॾु मौजूदु आहिनि मासी मोरा तव्हांजी अबा फेवरेट भली ॻाल्हि था चऊं तव्हांखे पंहिंजी शो में थैंक यू सो मच मुंहिंजी तरफ़ां तव्हांखे बि तव्हांजी सॼी टीम खे बि सिंध वासियुनि खे बि ईद जी लख लख मुबारक। असां सां हिकिड़ो ॿियो बि महिमान मौजूदु आहे मासी जहाज़े बोली जेको आहे सो एक्टर अथव ऐं जेको आहे सो डायरेक्टर बि आहे मॉडल बि आहे हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे माण्हुनि में हिकु माण्हू जेको मोतीअ जो आहे दाणो अबा कहिड़ा हाल टेटो लॻो पियो आहे नी बिल्कुल ठीक ठाक ईद जूं मुबारक हुजनि खैर खैर मुबारक तव्हांखे बि लख लख मुबारक तव्हांखे बि मोतीअ दाणो तूं मूंखे चयो हे त ॿई सड़ी वियूं थी क़ुरान असीं प्यार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू माशाल्लाह डुमकन वारो जेको टैलेंट अथसि तमामु ज़बरदस्त पोइ जवानी जी ईद ऐं हिन उमिरि जी ईद में छा फ़र्क़ु हूंदो आहे जवानी जी ईद जवानी जी ईद अभी तो मैं जवान हूँ इहो त मां चई चई बीठी आहियां मुंहिंजे मुंहं ते गुंजो नज़र अचे थो तोखे ॾिठिया सिंध ॾिठिया सारी सूरत हुन जी प्यारी आज साम्हूं जी यारी आज साम्हूं जी यारी जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो